फतेह हक़ सच जी थींदी आहे। अॼु बि फतेह हक़ सच जी थी आहे। आपा राहिला जेको हिते ज़ाती पंहिंजी शइ जे लाइ कान पई विढ़े, ही अवाम जे हुकूक जे लाइ पई विढ़े। हू असां ग़रीब मिसकीन जेके हिते हारी नारी, जेके रेड़ी वारा, जेके केबिन वारा, जेके बेरा, जेके वेटर ऐं जेके मिडल क्लास माण्हू आहिनि, उन्हनि जे वजूद जी जंग पई विढ़े। इंशाअल्लाह ताला जी अॼु फतेह थी आहे। 8 फेबरवरी ते अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॾेखारींदी ऐं 8 तारीख़ ते बि इंशाअल्लाह ताला आपा राहिला मंगसी जी फतेह थींदी। अॼु जी फतेह उन जी निशानी आहे। बाक़ी जेके अॼु हिननि पंहिंजो चोर दरवाज़े खां अचण जी कोशिशि कई आहे, असां उन्हनि खे सुञाणूं था, असां उन्हनि खे ॾिठो वेठा आहियूं। उहे अवाम जे अॻियां वाउखा थियल आहिनि। उहे पंहिंजो प्यारे लूण जो चेयरमैन जेको सो पंहिंजे पाण हुते कारकर्दगी हुनजी पूरी सूरी आहे, उहो वरी जेको आहे सो अची हिते ग़लति एलिगेशन लॻाई, जेके असां हिते प्रूफ कया आहिनि। इंशाअल्लाह ताला 8 फेबरवरी ते फतेह हक़ सच जी थींदी। फतेह अवाम जी थींदी। अवाम जी जंग आहे, अवाम जे वजूद जो जंग आहे जेका आपा विढ़े पई। इंशाअल्लाह ताला फतेह हक़ सच जी थींदी। जी नाज़रीन, टंडो लिहाज़ ज़िले में आम चूंडनि जे हवाले सां अॼु जेको आहिनि DRO ऐं RO तरफ़ां लिस्टूं लॻाई वियूं आहिनि, जंहिंमां NA 217 ते 23 फारम जेको आहिनि उम्मीदवारनि जा बहाल कया विया आहिनि, जॾहिं ते PS 58 ते आहिनि 28 फारम आहिनि जमा कया विया आहिनि ऐं PS जो 59 आहिनि। हुन ते 18 फारम जेको आहिनि बहाल थिया आहिनि, जॾहिं त हुते हिकिड़ो फारम रद्द कयो वियो आहे। जीअं आऊं तव्हांखे हीअ बि ॿुधायां त टंडे लिहाज़ जे PS 58 ते ऐं डॉक्टर राहिला गुल मक्सी ते नूर मोहम्मद निज़ामानी तरफ़ां एलिगेशन लॻाया विया हुआ, जंहिंजे करे उनजो फारम 4 बजे ताईं फारम ऑब्ज़र्वेशन में रखियो वियो। हींअर जेको आहिनि 6 बजे उनजो जेको लिस्ट लॻी आहे फाइनल, उनमें फारम जेको आहे उनजो बहाल ॾेखारियो वियो आहे। राजा साजिद ख़ानज़ादा, इबरत न्यूज़, टंडो लिहाज़।